अबा अबा के ओबा पुटे साहब ने विड़ी पिया थई। अरे वाह बारो कर तू ना के छड़ा त मां अचां थो जल्दी कर जल्दी सफा खूनी तकरार थई जल्दी पहुंच। ॿुधाई अब तकड़ो मां के चाहंदा अब तकड़ो वञ अब कुछ थे ना जल्दी वञे सोडे लॻा छा थींदो कुछ ना ते दुआ कर रहा है ना ओ मुंहिंजा भोला ओ मुंहिंजा खासी जीजी ख़ैर कचे अरे रे छोरा ये छा करे आए रे ये छा करी बाबा बाबा जी साहब ने मार जी वियो। अरे जालिमा ये केड़ो जुल्म कयो तोड़े साहब ॾिनो अड़े ले भागा सोट जो बि ख़्याल न कयई अड़े ले तुंहिंजो घणो ॾोह कयो हुयो पंहिंजे सिर खां वधीक ॿिए जो सिर छा हाणे वरी केड़ो बचंदे हां केड़ो बचंदे अरे चाचे हेॾे कुरान मुसाफ़त मुर्शिद न्याणियूं मेड़ करे वठी वञी उन खां बख़्शरायूं भी पर कानून तो तोखे न बख़्शींदो न। अरे सजाए मौत न सही पर उम्र कैद सा भी रुशवा भरे कुछ तो सोचे आ निभागा कुछ तो सोचे आ मां सोचे छॾियो आहे बाबा मां सोचे छॾियो आहे त साहब ने मुंहिंजो कारो हो। हाँ तू बके छा थो कुछ सोच समझ सोडल जा भी इनके कुछ समझाए कुछ सोच साहब ने तुझो सोट होयो अरे आचारा रत जो भी क्यास न कयई मां चवां थो न त साहब ने मुंहिंजो कारो हो। अरे आस्ते ॻाल्हाए जखयूं वेठो आ को ॿुधी वठे न इनमें आस्ते ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे बाबा मां कारो मारे को ॾोह त न आहे कयो। अरे सोढा बेगैरत तू आ मां न जो पंहिंजे खानदान ते कारण जो टिको आणा मां पंहिंजे नक तां टिको लाथो आहे बाबा को ॾोह त न आहे कयो। अरे अरे यो त ॿुधा ज़ालिम कैसा कारो कयो अथई हिन मज़लूम मां सां या हिन निभागी भेण सां ॿुधा हिन कैसा कारो कयो अथई सदोरी कारी आहे बाबा ना सदोरी कारी आहे ना 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 दिल मुझे दी कारी लाए मुझे कुछ दी कारी लाए मुझे जीजी मुझे ना मारो जाने मुझे सदोरी मुझे कुछ दी सती सती आए कारी लाए इहो तो पाजो ढोल काल देला मुझे दिए ते कारे जो इल्जाम तोड़ी पाजी सजा का बचण देला तू मुझे दिए के कारी कयो पर मुझे दी कारी लाए मुझे दी गाली आ गाली जीजी तू मां माताई इन जे करे चवां थो विच में न पओ त मता कोड़ीअ जा वार थियूं तो ते अरे तो जरो बेगैरत का में वरंदो बिचा तो जरे बेगैरत पुत्र का में वरंदो बिचा तू पांजी सजा का बचण जे लाए पांजी भेण जी मथा इल्जाम थोड़ी अरे न तू बस कर
सोडले भी यो नाका यो जुल्म मुझे भिखारी ना है मुझे भिखारी मां चवाए तुम्हारे बकवास बंद कर दे बच्ची मां ने तोखे वठा हाँ माने अच्छी मुके तवा भाई मैं पुत्र मुते कुआरी जवान कयो मां पिठी आया सदोरी मां तू दिल चाह कर तुझी सदोरी ये जो वार भी विंगो त्यानो नदी दुस मां आया ना अपन मकारी ना आया अपन मां पे खुदा आया मकारी ना आया अपन मुझे नंबर आ जा हाँ मुझे अम्मा अच्छा बाबा नया मकारी अपन पंहिंजो पुट मोसाई दे अरे तो कम येड़ो कयो बाबा बाबा मां कारो मारे कोडो त ना कयो अरे केरो इतबार कंदो तुझी गाल ते केरो कारी मारींदुस हर कोई एतबार कंदो कानून में पर जिन कारी के बचाई बाबा त पोइ तू भी राज में गंद खणी न सघंदे ऐं पंहिंजे पुट तां बि हथ खणणो पवंदई ऐं हा इहो बि यादि रख बाबा त मूंखे फाहीअ न आहे चढ़णो जेसी ताईं कारी न मारींदुसि तेसी ताईं पुलिस के हथ न ॾींदुसि सोचे वठ बाबा सोचे वठ पुट बचाईंदे या धीअ छातो सोची अरे खोदा एडा मुझे मसनूम थी होना मुझे पीड़िया जो वारस मुझो पुट देखे तो बचाया तो पीड़ी थी वजे कया तो चा कया केड़ो कारो बो गया अच्छा नोरन पापी पुटली जे करे पंजे धी जी कुर्बानी लींदे न सोडले पी कदे भी न ये कदे भी न थींदो अरे पीड़ी बचाने ला कुर्बानी मुखे ॾियणी पवंदी या ॾियणी पवंदी या कुर्बानी ना है या कुर्बानी ना है यो जुल्म हाँ जुल्म तो जुल्म ही सही सतन का यो जुल्म थी तो आयो आ जीजी मां अज तक कोन तो क्या न जीजी तू जो कम ना है गैरत जे कमन में गालाइण अरे या गैरत ना है या गैरत या बेगैरती है बेगैरती सदीन खत्म बाहर पंहिंजी भेनरुनि जी इज्जत बचाईंदे हिफ़ाज़त कंदे पंहिंजी भेनरुनि त कुर्बान थींदा आया आहिनि पोइ ये पंहिंजा पाप लिकाइण लाइ न्याणी जी कुर्बानी जी रसम कॾहिं पई अपन ऐं कंहिं में थी तू चोरी विच में न गालाए तू कारिया कारी न है अदल मां अदल भला जे करे मूंखे कुर्बान करण जो फ़ैसिलो करे छॾियो थो
अदल अदल ॿुधी थो न? अदल मूंसां ॻाल्हाए त सही, मुंहिंजे मरण खां पहिरीं छा मूंसां ॻाल्हाए बि नथो सघी? चवां थो त तूं कारी आई ऐं कारी कंहिंजी बि भेण न हूंदी। पर मां तुंहिंजी भेण आहियां। आहियां मां तुंहिंजी भेण। केतिरा दफ़ा चवां त कारी कंहिंजी भेण न थींदी। पर कारी जो को त भाउ थींदो हूंदो न? न कारी जो को बि भाउ थींदो। कारी जो भाउ थींदो आहे ऐं हर भेण जूं कारी हूंदे बि कुझु आसूं हूंदियूं आहिनि, कुझु उम्मीदूं हूंदियूं आहिनि। अदल मूंखे मोकल ॾे त मां पंहिंजा अरमान, पंहिंजूं सभु आसूं उम्मीदूं पूरियूं कयां, पोइ भले पंहिंजो नक न अदल मूं तो लाइ मेड़ जी मेहंदी सांड रखी आहे। उहा त पंहिंजे हथड़नि थियणनि ॾे मुंहिंजी चीचल मां जा पुट। अदल तूं तो चले हाला जो असर घुराए रखियो, उन जो पलो त ॿधण ॾे मुंहिंजे अब पुट। चयम त न न न तू कारी आई, तू कारी आई। कारी जो सिर्फ हिकु ई इलाज आहे, मौत। हुआ त मां घणा ई अंगल सिटे रखिया हुआ तुंहिंजी शादी जे ॾींहं जे लाइ, पर सभिनी सही हिकिड़ो अंगल त अघाए। अदल मुंहिंजे मथे ते हथ रख। अदल मुंहिंजे मथे ते हथ रख। चयम त तू कारी आई, कारी आई, कारी आई। ऐं कारी ते हथ न रखबो, कुआरी रखबी आहे। पोइ बि तोखे दुआऊं ॾींदे तुंहिंजे लाइ सेरा थी चवां। अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मौला घुरिया, अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तोखां घुरिया। चलो मुंहिंजे अदल जो हिकु करे मां करार थियणु, चलो मुंहिंजे अदल जा अहिड़ा वसन अदल धी जमे त मुझे दाज जो हक समझी उन जो नालो सधोरी रख जा। रखंदे न उन जो नालो सधोरी। आज रखंदे न उन जो नालो सधोरी। तो जो मान मथा उठण लाइ मां हिकु भेण त चा, पर दुनिया जो हज़ार भेणूं तो दिल पर भाग का कुर्बान बने। जे सीध त हथ रखण त नाबरी वारी थे न, ते सीध ते हिक नजर शफ़क़त वारी, न त सीधा थी कुआड़ी हण लाइ सहर वारी सही। अच मुंहिंजो बिठल भाउ, पंहिंजो पान मथां कर हालत थी ॾिसो। मुझो खून तोते बख्शा, मुझो खून तोते बख्शा। सलाम हुजे नाटक जे नंगी सोडे खे जे देरी सही पर पंहिंजो संग सुञातो। मुबारक हुजे नाटक जे सर्जिंदड़ डायरेक्टर
जंहिं नंगिन खे पंहिंजो नंग सुञाणण जो ॾांव ॾिनो ऐं खीरूं लहणियूं। लेखक जंहिं पंहिंजे कलम जी ताक़त सां समाज जे हिन कुधी रस्म ख़िलाफ़ जिहाद कंदे नंगिन खे नंग सुञाणण लाइ आईनो ॾेखारियो। असां सभिनी गॾिजी नंगी नंग सुञाणण ज़रिए पंहिंजे नियाणियुनि मथां ओलारल उभी कुहाड़ीअ खे उछलाईंदे ॾेखारियो त आहे, पर असांजी असुल कामयाबी तॾहिं आहे जॾहिं को हक़ीक़त में नंगी पंहिंजो नंग सुञाणींदे पंहिंजी कुहाड़ी उछलाईंदो। छो त उभी कुहाड़ी रुगो सिंध जे दुश्मन जे सिर ते ठहे थी या उभोई कुहाड़ी ठहे थी ॻाढ़े रेटे झंडे जे विच में।